मूंसां अॻ में बि घिटीअ में लड़ी वियो हो। मीरल? मूंखे मीरल ते शक आहे। मुमकिन आ मीरल मुड़े ई कोन थो। शोएब, मुंहिंजे करे ये तोखे तकलीफ़ूं अचनि थियूं। मां त ॾाढी जीउ झोरींदड़ परेशान आहियां। अलमिया ज़िंदगी जो हिस्सो बणिजी विया आहिनि। नूरी, इन्हनि अलमियुनि खे अखियुनि सां चुमंदुसि। मुंहिंजो कर्ज़ मंज़ूर थी वियो आहे एमएनए जी महिरबानीअ सां। मासीअ खे चओ त हू काके साबर खे चवे जे राज़ी थिए त पोइ रक़म खणी आन ॾियांसि। छाजी रक़म? मासी व्याजी वरियाम लाइ चयो। जंहिं डुक ड्रोड़ ऐं सिफारिश सां कर्ज़ मिलियो आहे उहो मां ॼाणियां थो। ऑफिसरीअ लाइ मुंहिंजो इम्तिहान बि आहे 3 महीननि खां पोइ। ही चिंता लहे त पढ़ाईअ खे वठां। अम्मा मामे खे चयो छा चवे मूंखे? त रक़म खणी कर्ज़ लाहे। मूंते त कर्ज़ आहे कोन, लाया वरी जा। वरिया में व्याजीअ जो कर्ज़ जो चयो हुई अदा साबिर। हू त संग ॾियण सां लही वियो न खतीजा। मामा लॻे थो तूं होश में ईंदे कोन, आणो पवंदो। मट कर, ही रोकण खां पोइ बि हिते छो थो अचे? छा थो ॾिसी? हल कणा पाटो ते ॾियरिया बुल। अदा ही पैसा ॾियण आयो हुयो वरिया में व्याजीअ खे ॾियण लाइ। ॻाल्हि त ॿुधो खतीजा, ही पैसा छो ॾियण आयो? वरिया में लाइ? ही को असांजो भाउ भेण सोट पुट? नूरीअ जे लाइ ॾियण आयो अदा। हाँ, माना त नूरीअ खे ख़रीद करण आयो, विकिरो थी करीस। ये न हिन वटि विकिरो करीस थी, बाक़ी वरिया में वटि बिना पैसे रिश्तो थो कयां त ॿई कवड़जो थियूं। मूंखे ॾींदो व्याज एवज़ ऐं चए तो बिना पैसनि जे। शर्म तो अचे तोखे मामो सॾींदे। चुप कर, इहो व्याज मूं तुंहिंजे हवाले या रिश्ते लाइ त कोन वरितो हुअमि। हाणे हिन सां पैसनि ते मिटी थोरी थो छोड़ियां। बाक़ी तोखे मुंहिंजो वॾो सेक आ मामा। हा न, सुखियो माण्हू आहे, तूं बि सुखी थींदी त मुंहिंजी बि त अवेल सवेल मदद कंदो रहंदो न। न खपनि अहिड़ा सुख जे हाणे चवंदे न त पोइ तोखे बि घर अचण कोन ॾींदसि। रोके बि ॾिस लाउतीअ खे। रहियो मामिलो ख़तम करणो जो हींअर वञी तो वरिया मूंखे जवाबु ॾियां। 2-3 भेरा खलल पियो आहे पर हाणे कान पवंदो। राति खां बि हालत में निकाह थींदो नूरी ऐं वरिया जो। बाराम खान फूकियो पियो अस्पताल में बाबा साईं। ईसन ऐं कासिम जी उछल सां हमरा अस्पताल न वञे हा गोर, कब्रिस्तान वञे हा कब्रिस्तान। कोताही कई अथनि बाबा साईं, पाण बि फटजी पिया आहिनि न त ईअं बि कनि हा। इहो बि घटि न आहे बाबा साईं। मुंहिंजे चवण ते मुकमल अमल न कयो अथनि गोर। मता ॿिए वारे बाबा साईं मुकमल अमल कनि। बाराम खान खे लागी जी बरसी ॾींदा टक्कर थो खाए। 1.5 ॾींहुं ज़ुकाम मौला जो शान आहे। जॾहिं इहे कनि तॾहिं चवंदुसि त चारो कयो अथनि। शहबाज खान सां तो महारो अटकाए मोड़ जी विधो। थाणे ते ॻाल्हायो बाबा साईं, थाणे ते। मता पुलिस कासिम ते कड़के। मूं मालूम कयो आहे राज जा ॻोठ जो माण्हू अथसि जंहिं ते FIR दाख़िल कई अथसि। कासिम ने त ध्यानु ई कोन वियो अथसि। इहो त भलो थियो बाबा साईं। भलो न थियो आहे गोर, न थियो आहे भलो। भले त कासिम वारनि ते केस दाख़िल कराया। वाह जो सजण आहियो बाबा साईं। हो सिर जी बाजी लॻाइनि ऐं तव्हां वरी ईअं चओ। नादान समझे टको कोन ऐं ज़ोर ॻाल्हाइण ते अड़े जे केस दाख़िल करे हा ऐं बाराम खान खे ख़बर पए हा न त समझे हा त असां छा था करे सघूं। छा था
कासिम के भाई अचे हा न त मुंह ॾेई वञा ई सेक्टारा मूंखे न आहे नादान के जाए जा को वीडियो अथई या पाण वीडियो आई कासिम बचा थियो आ इहो ई काफ़ी आहे चाची अम्मा केरई कंहिंखे छॾ अदा कासिम जहिड़नि मां कंहिं बि न पिरायो आहे न कयो जहिड़नि में कुझु बि न रखियो आहे नुक़सानकार आहिनि भाउ तूं त माठ कर हाणे वॾड़ी थी नसीहत करण लॻी आई ग़लति चयमि चाची न न ऐं तूं ई ग़लति कॾहिं बि न ग़लति त ही आहे जेको मुंहिंजी ॿुधे ई नथो अञा मस सोचां थी अॻु वठी थो बीहे न त हेसि ताईं ऐं न त तूं हींअर ताईं काज़िम जी कड़नि में कड़जी वञी हा चाची मूं ते न सही पर अधे कासिम ते त रहम कर हू तकलीफ़ में आहे ऐं वरी तो वटि अजीब ॻाल्हियूं मां चई न विच में न ॻाल्हा मां हिन जी वॾी आहियां तूं नहीं ऐं न ई वरी वॾड़ी थियण ऐं हमदर्द थियण जी कोशिश कर हले हाँ ॾिसी छा थी ॾिसी मूंखे तूं हाँ ये तारा न टड़काए छॾीं अधो कासिम न हुजे हा न त सिधी ॿुधायां हा जेको तूं चाहीं थी न उहो न थींदो अधो कासिम बि ॿुधे थो बाक़ी मूं महिल न मांदी आ न ई बांदी आ हले छा पानी बिल्ली त मोह न रहणे विझई आ चाची अम्मा तो वटि न रहम न कयास नहीं वरी कंहिंजो लिहाज़ जंहिंसां थी चाची अम्मा ॻाल्हाई उनखे बख़्शी कोन थी करी जिथां तो अचई उतां गुज़री थी वञी तो पाण ॿुधो न त ही ॾाइण ॻाल्हाए छा पई हा अञा तूं उनजो पाश थो करी शाबस तई कासिम शाबस तई अम्मा जाई थो चवां मूंसां ऐं ज़फर सां घटि कंदी रही आई मुंहिंजो ख़ैर आहे चाची अम्मा भेण मुबल खे न चवंदी कर निस्बत खे सोच अम्मा जेकॾहिं का ग़लती करे वञे त तुंहिंजे इन रवश जे करे असां छा कमायोसीं तूं मञे कासिम त कासिम सां निकाह विझांसि ओए जे इहा छोरी कुछे ओए तूं ॾिस न मुडी काती खणी कंध कपियासि चाची अम्मा जेसी ताईं भेण मुबल राज़ी नथी थिए न त कुझु कोन करण ॾींदो साईं हा कुझु कोन करण ॾींदो साईं तुंहिंजी भेण कॾहिं खां थी हा जो ये फूक जी तो ॻाल्हाई चाची अम्मा सोचजे न त भाॼाई बि भेण जहिड़ो रिश्तो आहे तूं भली न मञ पर मां तोखे करे ॾेखारी ॾिसां ऐं तो ते बि जादू करे छॾियो अथसि जादू ऐं सही सिधी ॿोली तूं हुनजी तो ॻाल्हाई हा सभु सम्झां थी सभु थी सम्झां वरियाम जे सुबुह ताईं पंहिंजी अमानत वठी न वे न वो मूं ते मयार न अथई बाबर घेरजी वियो आहे घण तरफ़ो मां त कुत्ता तो कुंदो था तू हुकुम कर त हींअर ई मोली घुराया शहर को परे थोड़ी आहे देर ई न लॻंदी साबिर हींअर न सुभाणे सुबुह जो सुबुह जो सवेर मौलवी दूल वारनि सां गॾु पहुची वेंदुसि तू रुगो मुड़ुस थी जाए मां तोखे मुड़ुस कोन थो लॻा अलाए बा मता औरतूं ज़ोर थी वञनी मां लॼी थी मोटा कोन थियूं औरतूं ज़ोर लावतीअ जी ख़बर अथई निकिरंदो आहे न त बस ई न कंदो आहे बंदूक खणी बीहंदुसि भला कुझु ख़र्चो पाणी त ॾे न त वञा शहर सामान सड़ो वठी अचां तू जो भी अला बिब भरे अचे वठ हज़ार मां छा थींदो छा वठंदुसि जेसी ताईं रईस परवेज कराची खां मोटे तेसी मां ॿिन्ही जा जनाज़ा तो खणाया किसे में ई आहिनि बाक़ी घर हल त खणी जाए हल भला कहाँ फायर कयो हजू लाउती केरु ॾिसी न वठे ऐं चढ़ी न वञे त वरिया मथे तो फायर करे विछायो अथसि देर न बची त खटनी भाग
तूं मीरल खां बची न सघंदे साबिर। मसाते फकीर वेहे जा वने। फकीर वनी वाट ते वेहे जेको अचे 100 रुपया ॾेस हिते अची छो थो मरे। मसाते समझा तो त या बिजली फेला या लिफ्ट खराब आ, पर जिन बार आया त वञा हलियो, पर सिंगन वारो जिन जरूर बचे वेंदो सां। हा जे सिंग हणे त साव चट, जे डंद हणे त डील चट। छितो वेड़ो आ सोराब खे नसली हिक सिंग ते खणी उछलींदो त लभंदो ई कोन। अचे तुंहिंजो सिंगन वारो जिन त सिंग भञी करना ठाराए तोखे ॾियां त वॼाईंदो ऐं पिनंदो वत तोखे तो ड्रेजारे। हाणे अच अच त मां बि पंहिंजे जिनड़ियुनि खे चवां त घुटा ॾेई मारिनी रोंदो वॼे न सभु न छॾिनी। मासाते नचे जा जिनड़ियुनि खे, जिनड़ियुनि खां वधली फकीर वहू वेंदो आ। भला फकीर वेहे जा वञी, फकीर वञी धूड़ पाए भला खाएसि थमचर मचाए थाणो जो मथो चरक करे छॾियो अथसि। कैसा थी यखी हणी दाणो? कैसा कोन आया तू किथे थो वती? थाणो बस कमल जो दुख खाई वियो मूंखे। हाणे छॾ दुख थियो अथसि मुई सहायूं बाक़ी ॾिनऊं कोन। हाणे वेही खट ते दुख कर, मां वञी घर जो कमकार कयां। दुख त ॾिस करे कंहिंजो थो ख़ुदा जी कुदरत आ। अॼु तुंहिंजे साह जे सिलसिलनि जी लड़ी विखेरे छॾींदुसि। शोएब मूंखे घटि वक़्तु ॾियण लॻो आहीं। जॾहिं खां तूं ऑफिसर थियो आहीं ऑफिसुनि में गुम आहीं। एतिरो बि वॾो माण्हू न थी। नूरी ऑफिस में गुम थियण मुंहिंजी मजबूरी आहे, पर तूं त हर पल मुंहिंजे साह में समायल आहीं। मां वॾो माण्हू न आहियां, नई ऑफिसरी मूंखां मुंहिंजी औकात खसी आहे। मां अॼु बि पाण खे उन ग़रीब हारीअ जी औलाद थो सम्झां जंहिंजे पघर पोरियत जी ख़ुशबू मुंहिंजी रगुनि में आहे। मूं त मज़ाक पे कई। ऑफिसुनि जे खफ़े खां पोइ बि एतिरो ख़्याल तो रखी जंहिं लाइ मूं कॾहिं सोचियो बि न हो। ऐं मूं त तस्वर बि न कयो त तूं मुंहिंजी ज़िंदगी में अची ज़िंदगी बणिजी वेंदी। शोएब कॾहिं के माण्हू ओचितो ज़िंदगी जे दायरे में अची ज़िंदगीअ जो मर्कज़ बणिजी वेंदा आहिनि। मां हिकु ॻोठाणी छोकिरी ऐं तूं पढ़ियल ऐं लिखियल ऑफिसर। एतिरी मोहबत अहमियत ॾी सा घटि ॻाल्हि आहे। नूरी मां बि ॻोठाणो आहियां, उन्हनि मां न आहियां जेके पंहिंजी अहलियत विसारे नंढे माण्हू को ज़ाहिर कंदा आहिनि। मरदे घड़ीअ ताईं आम ॻोठाणो महसूस कंदे आई लव यू हार्टली, लव यू सो मच नूरी। शोएब इहो छा चई मां न सम्झसि। मुक़दर साथ ॾिनो त तोखे पढ़ाईंदुसि ऐं सम्झाईंदुसि नूरी। मुंहिंजे निड़ घुट में सुराख करे रसो विझी हिन वण सां ॿधंदुसि। मीरला अॼु तुंहिंजे साह जे सिलसिलनि जी लड़ी विखेरे छॾींदुसि। तूं मुंहिंजे आॾो दीवार थो बणिजी। हा तोखे शायदि मीरल जी सुध न आहे। हथा फार करी थपड़ाटी उॾामी वेंदी। वो हटी वञ बादल, मुंहिंजो पुराणो हरीफ़ आहीं। किथे हॾियूं न रुली वञनी। ख़ामोश, मां तो जहिड़ो नियत जो पलीत न आहियां। जेकॾहिं औरतूं तुंहिंजूं नथियूं थियनि त खून रेज़ी रतो छाण लही थो अची। औरतुनि खे मिल्कियत थो सम्झी। बादल
हाँ चवां थो त हलियो वञ ऐं अहिड़ी हरकत जो सोची त मां तोखे शूट करे छॾींदुसि। ही कालो को काव तो कब्ज़ो करे। ज़बान संभाले ॻाल्हाए मीरल। मां गोलीअ जी ॿोलीअ खां नफ़रत कंदो आहियां। इन जो मतिलबु इहो न आहे जो मां पंहिंजो दिफ़ा बि करणु नथो ॼाणियां। भलाई हिन में अथई त हलियो वञ। मां हिनखे ॾिसी रहंदुसि। हाँ शुएब, हर मुर्दार माण्हू खां बचण जे लाइ 4 अखियूं करे घुमणो पवंदो आहे। महिरबानी फादल। अल्लाह भाग भला करे शुएब। गाॾी जा टायर उखड़ी वञनि था पर साणो थी वियो। गाॾी खे ब्रेक हणी अड़ वठी वेही रहियो। दुश्मन जो धक न वञाइबो। विड़ियो पाण बि हौसले सां। बाक़ी अरमान ज़रूर रहंदो त बची वियो। हाणी वझ मिलियो न त बचण मुश्किल अथसि। मुश्किल अथसि बचण। कासिम तुझी मुड़सी मंझबी पर कम मुकमल नाहे थींदो न त दौस थींदी आहे। बहराम खान कुछ भी ना है असांजे अॻियां पर छा कजे तव्हांजी नाकामीअ खे। बाबा साईं कामयाबी चओ नाकामी न चओ। अञा रहड़ रहियल आहे। बहराम खान बचे वो कासिम करंट ई नाहे। हर करंट विचड़ंदे कंहिं महिल कटिजी थो वञे। हाणे न विचड़ियोसि त काराट जी कोयलो थी वेंदो। हाणे पहिरीं फुर्सत में परवेज खान ते मौत जो बिजोड़ उछल कासिम। हारन ऐं राज खे बरगलाइण में कामयाब थींदो थो वञे। हिन पाणी तार थी वियो त पोइ हुनखे रोकण खां रहिजी वेंदासीं। जेकॾहिं गुस्ताखी न सम्झो तो ताक में वञी उबतो करे मोटांसि। मूं तोखे छलियो आहे छा? जिते बि मिलई न चाढ़े मौत जी रेल में मोकलेस बेपार। अबा कासिम जी आफ़त टारण जे लाइ तू राज़ी करण जी कोशिश करीस। हाँ अबा जादू करीस। जादू जादूगराणी ते जादू ही हलंदो न। रिहे रिबे वकड़ में आणीस त चवां कासिम खे त कयास बंदोबस्त। उफी तू फिकुर न कर। पाणे चवंदी कासिम खे त मां राज़ी आहियां। हाँ अबा तू भी विचीस वा सिंग वारा वकड़ तो वटजी सटजी अची तुझे कदमन में किरे वो खप्पर थी खावास। उफी तू भी कुछ नरमी करेस त घर करे। गाल त बुध जेको तो खां वायदो वरतो अथस ओ अन्या तुझे ज़हन में बिठो है छा? मता मता इहा कयो थई बेसड़ी थई मथे ते चढ़ी वेंदई। तू माठ करे वेही ॾिस कीअं थो आणियास पंहिंजी आहोर में। मां थींदुसि हुन चवण ते सवाल ई पैदा नथो थिए। ऐं मां भी इन्हे करे नरमी थी कयांस तिने ॾाइण खां माइटन जो घर विसरेस। तो साका सरची पवे तो सारा मची पवे। हाय हाय ऐं ने कासिम जो चवण भी तॾहिं थी करा न त कंहिं तरीक़े सां कामयाबी थे। ओए झलियास कन ओ ॾिस त कीअं कन गोशू थी करायास। उथ वे कंदी आ अॻियां भी सारा अथस। ॾिसां त कीअं थी गोयूं करे। असुल खातिरी कर पुफी। केड़ी खातिरी करे? तहां जी खिचड़ी चखी वरती अथां। आई अम्मा मूमल कुर्बान थे कुर्बान वञा। तो बि चखे वरती छा? छो खटी लगी छा तोखे? यम्मा खिचड़ी हुई त सही मां सदको वञा तुंहिंजे नाले तो। तुझे सदके वञण जी जरूरत नाहे चाची। तहां कोड़ क्यों विझंदो ऐं मां फासंदस? या भुला तहां जी। तोखे गलत फहमी थी आ मूमल। पुफी त चवे थी त मूमल जी इज्जत कर। ख्याल रखीस तू वजायो वहलूर थी वञी। सब समझा थी तहां जा ख्वाब न अधूरा रहिजी वेंदा। मां अम्मा ॾे हली वेंदी साम
माण हेॾे वेंदी आ वञी बि ॾिस ऐं तोखे सारा कान थी सुझे छा जो हली आ वेचारी माइटनि में। मूमल जी सुध अथव, मूमल न मांदी आ न ई बांदी आ। वरी कान थी पवे यानी छोरी खे अलाए कहिड़ा पसरण आहिनि। असीं केतिरो बि परे वञी ॻाल्हायूं पर ॾाढा कन तेज़ अथसि। उते बि ॿुधियो थी वठे ऐं ॿुधे त वञी ॿुधे। असां खां का ज़ोर आहे छा? असीं पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहियूं, कुझु बि कयूं कोई न टिकियूं था या इहो खाऊं था। कोई भी लिहाज चङो आहे थाणो। थाणो ॿुधो अथमि त दादन जी ज़मानत थी वई आहे। इहो ॿुधी तुंहिंजो साह सोड़ो थी विया त इजो सिर वियो। साह न वञई दादन ईंदो त छा कंदो? कटियो पियो हूंदई कमाट वांगुर। ठाणो जे हूंदे धड़क थो करी, ठाणो धड़की आ न धड़की न है। टिजांस कोन थो, मामले अंदर में मूंझ पैदा कई आहे थाणो। अरमान है मूंखे त कुत्तो बि खाधोसीं ऐं कुख बि न भरी, लान ताणो बि खयमि, छोकिरी बि न बची। कुत्तो मारियो अथसि छा? खुदकुशी कहते हैं खुदकुशी। कहे चेस त पाण खे शीशो पेट में ठोके। आंधी त मूं हुई न, दादन अचण सां गोड़ मचाईंदो थाणो। मासड़ मुड़स थी हिकु त न करी आ, पर जे कई ऐं ईअं थियो त पोइ छो थो हां लाई? मां आहियां न दादन खे पुॼण लाइक़ आहियां मासड़। मरां या बचां पर दादन खे सेखत ज़रूर ॾींदुसि। इहो दादनड़ो आहे कड़ो मतबर जो मारींदो। असां बि वठत कंदासीं। खबर अथसि त धाणो धणकिया ए धणकी न है। तू माठ गुलाब खां पुछां छा मासड़? गुलाम जो छा थियो? बहराम खान जो ज़ोर हो त चालान थिए। चालान जे थी वियो न ज़मानत कराईंदोसांस। तूं उल्को न कर मासड़। गुलाम जे घर ते पहरो बि ॼणो आ, मतां को लूहो पाए वञे खेन ॾींहं जा तारा ॾेखारींदोमांस। डॉक्टर फारिग थियण जो त चयो आहे गोराम, पर तकलीफ़ अञा आहे गोराम। रेस हींअर बजाए शाम धारे डॉक्टरनि खां पक वठी हलिया हलूं। वेहण मूंखे बि नथो अचे अस्पताल में गोराम। मां ॻोठ हलण थो चाहियां। जीअं चओ रहीस। डॉक्टरनि खे फारिग थियण जो चओ, लिखी ॾियनि त हलूं। जी रहीस, मां मिलां थो डॉक्टर। मान ॾिनवसि न त ज़रे घटि शोएब खून करे विधो। शोएब? हो, वरी मूंखे गोलियूं आयूं अथसि। तव्हां खेसि चोरियो आहे न, हुन सां सुभाणे जी तारीख़ तय कई हुयमि निकाह जे लाइ, तो बचे कई अथसि न। मामा शोएब गोलियूं हलाइण जहिड़ो ई न आहे। लाउतीअ पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। शोएब पार करे भॼी वियो। मां शायद थींदुसि। अदा तू न व्याजी कॾहिं भला लॻो छो आ? शोएब त अहिड़ो छोकिरो आहे ई न। तव्हां त साथ पाक चवंदवसि न, तव्हां त चोरियो अथसि। हले पियो न मूंसां घर कटण लाइ पैसा ॾियण, त ओचितो फायर कईंसि। मामा मजबूर न कर, मां चवाई थी मजबूर न कर, न त मां तोखे घुटो ॾेई छॾींदीसांइ। तूं मूंखे घुटो ॾींदीअ? लाउती साबिर खे अहिड़ो पियो कयईं जो 4 पर साह ई न पवई। तो में साह घणो आ मामा? पाव या अधु पाव हिक धक सां चट। धीअ कुझु नंढ वॾाई रे ॾिसो। अमा हेड़नि वॾनि खे त कखनि में विझी पेट्रोल हारे तीली ॾेई छॾिजे। हेड़ा थी न वॾा, हेड़नि वॾनि खां त भींग भली आ। नूरी नूरी नॾे चलाली साबिर लाउतीअ खे। लाउतीअ न लठ कयई त बुरो असर थींदुई। मामा वरी न चइजांइ, मां तमामु मयारी थी पवां। नूरी छॾ, आपे में नाहे। मामो आ माण्हू खिलंदा। जेकी हिन माण्हू खिलाए ख्वार कयो आ उहो नथो सुझई अमा। अमा जॾहिं घणो घणो कई न
त मां हिन खिलाफ़ केस कंदसि। एकर त मां वञा थो वरियामला अस्पताल उन खां पुछी करायां थो शोएब खे शिकुन जो पोयां पोइ तूं लाहौतीअ सां बात हणजांइ त ख़बर ॾींदो साईं। अम्मा रोकीस, शोएब खे तकलीफ़ में विझी छॾींदो। मुंहिंजे रोकण जो हुजे हा त पोइ हेॾा सूर सां हुआ।